केपी में सिक्योरिटी फोर्सेस जो कार्रवाइयों 22 दहशतगर्द मारिजी विया 6 जवान शहीद। ISPR जणाए त केपी के मुख्तलिफ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में 22 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। दहशतगर्दनि सां वेढ़ में पाक फौज 6 जवाननि भी शहादत माणी आहे। दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहादत माणींदड़ पाक फौज जवाननि जी जनाज़े नमाज़ अदा। आला फौजी ऐं सिविल अमलदारनि जी शिरकत। शहीदनि जा मड़ फौजी एजाज़ सां अबाणे इलाइक़नि में मिटी मां हवाले कया वेंदा। पीपल्स पार्टी आज़ाद जम्मू कश्मीर सदारती ऑर्डिनेंस रद्द करे छॾियो। फराल टालपुर जी सदारत हेठि PP आज़ाद कश्मीर जी पार्लिमानी पार्टी जो इजलास। अॻवाननि जो चवणु आहे त इहो ऑर्डिनेंस अवाम जे हक़नि ऐं जमहूरी अमल खे मुतासिर करे थो। आज़ाद कश्मीर हुकूमत अवामी मुफ़ाद में फौरी तौर ऑर्डिनेंस वापसि वठे। पीपल्स पार्टी इंसाफ़, बराबरी ऐं कश्मीरी अवाम जी उम्मीदुनि जी हिफ़ाज़त लाइ पुरज़म आहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान तरफ़ां मदरसनि जी रजिस्ट्रेशन ते हुकूमत खे 1 ॾींहं जो अल्टीमेटम। संदसि चवणु आहे त दीनी मदरसनि खे मुसलसल दबाव में रखियो पियो वञे। हुक्मराननि ते हाणे कंहिं बि क़िस्म जो एतमाद न रहियो आहे। मदरसनि खे एस्टेब्लिशमेंट या कामूराई शाही जी हमदर्दी जी का बि ज़रूरत नाहे। दीनी मदरसनि खे तशद्दुद ऐं इंतहा पसंदी तरफ़ धिकियो पियो वञे। साइंसी जदीद इल्म खां इनकार नथो करे सघिजे। मदरसे जा शागिर्द जदीद दौर जी हर तालीम हासिल करे रहिया आहिनि। इल्म खे जदीद या क़दम न करार ॾियणु घुरिजे। भारतीय होड़ सबब चैंपियंस ट्रॉफी जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो न थी सघियो। भारत PCB जे हाइब्रिड निज़ाम बाबति तजवीज़ुनि जो जवाब न ॾेई सघियो। दुबई में रथियल ICC जो इजलास हिकु दफ़ो ॿीहर मुलतवी। मौसम नक़वी जो चवणु आहे त चैंपियंस ट्रॉफी बाबति फ़ैसिलो ICC कंदी। भारत सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। अॻु भराई थींदी त आगाह कयो वेंदो। पाकिस्तान ऐं क्रिकेट लाइ बहितर करण जी कोशिश कई पई वञे। GHQ हमले केस में KP जे वॾे वज़ीर अली अमीन कंडापुर समेत 22 जवाबदारनि जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे 10 डिसंबर ते अदालत में पेश करण जी हिदायत। चिबली फराज़, शहरियार आफ़रीदी, ज़ैन कुरैशी ऐं ॿियनि जा बि ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। सिंध जे मेडिकल यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि में MTK टेस्ट अॼु वरिती वेंदी। तयारियूं मुकमल। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, जामशोरे ऐं शहीद बेनज़ीराबाद सेंटर क़ाइम। कलम 144 लागू। मोबाइल फोन ऐं स्मार्ट डिवाइस खणी अचण जी इजाज़त न हूंदी। उम्मीदवार सुञाणप कार्ड, मैट्रिक ऐं इंटर जी मार्कशीट खणी अचनि। इंतज़ामिया। सखर पुलिस हथां मुबैना मुक़ाबले में मारिजियल नौजवान रज़ा ज़ंगेज जे खून सां इंसाफ़ न थी सघियो। नौजवान जे घर में सोग जी लहर बरक़रार। दहशतगर्दी जे केस में नामज़द 113 ॻोठाणे जी ज़मानत मंज़ूर। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस रज़ा ज़ंगेज खे कूड़े मुक़ाबले में क़त्ल करे वॾो ज़ुल्म कयो आहे। मामले जी अदालती जांच करे साणनि इंसाफ़ कयो वञे। शामी सदर बिशारुल असद जे इक़्तिदार खे ख़तरो। बाग़नि जी तेज़ीअ सां अॻु भराई। 5 शरह दरहा ते बि कब्ज़ो। बाग़नि जी अॻु भराई खां पोइ शामी ईरान फोर्सेस खे कढण जो सिलसिलो शुरू करे छॾियो। शामी सदर बिशारुल असद तरफ़ां मुल्क छॾण जी अफ़वाहुनि जी तरदीद। ऐं क़ौमी क्रिकेट टीम ज़िम्बाब्वे खां ॾखण अफ्रीका जे शहर डुर्बन में देरो ॼमाए छॾियो। क़ौमी टीम ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ T20 वनडे ऐं टेस्ट सीरीज़ खेॾंदी।